अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जियां त हिन वक्त असां हिन स्टाइल ते बीठा आहियूं मरम जे हवाले सां लॻियल आहे ऐं हिन स्टाइल जे मालिक सां असां मरम जे हवाले सां तासरात वठंदासीं त हू न चवणु छा थो चाहे। भाईजान, ये जो आप स्टाइल लगा रहे हैं तो कब से लगा रहे हैं और लोग आपके पास आ रहे हैं ख़रीदारी के लिए, और इस साल कैसे मुहर्रम का तैयारियों के हवाले से ज़ोर शोर है? देखिए, स्टॉल तो पहली मुहर्रम से लेकर 10 मुहर्रम तक लगता है और मुहर्रम की तैयारियां तो ये हमारा एक मजहबी प्रोग्राम होता है। इस पर तो कोई फ़र्क नहीं पड़ता, लेकिन महंगाई का बहुत ज़्यादा असर लोगों पे है, क्योंकि लोग जो है ना इस टाइम महंगाई की चक्की में पिसे हुए हैं। हमारी गवर्नमेंट बिल्कुल आंखें बंद करके बैठी है। एक आम बंदा जो है, वाइट कॉलर बंदा, वो बिल्कुल एक मजबूर होकर बैठा हुआ है। आप ये कब कितने सालों से लगा रहे हैं यहाँ पे स्टाइल? तकरीबन 20-22 साल हो गए। यक्का मुहर्रम से लगता है 10 मुहर्रम तक होता है। हर साल ये असांजी दुकान ते असां जेको है दुकान लगाए वेठा ईंदा आहियूं, मगर हिन दफ़ा जेको आहे थोरो बारिश डिस्टर्ब कई आहे, मगर इंशाअल्लाह इहा कि सुठी उम्मीद आहे मौला में। इंशाअल्लाह माण्हू अचनि था, पंहिंजी अक़ीदत सां सामान वठी वञनि था, त हिन साल बि ख़ुदा खां इंशाअल्लाह उम्मीद है कि माण्हू ईंदा और पंहिंजे अक़ीदत जे हिसाब सां पंहिंजा सामान खणी वेंदा। तक़रीबन डबल थी वई है महंगाई, जेकी है ना वो डबल थी वई है। पहिरीं हिकिड़ी शइ अगरि असां जेको है 200 में सेल कंदा हुआसीं, हिन सालों जी प्राइस 600 खां बि वधीक थी वई है। हर शइ जी हर जेको माण्हू हिननि खे शयुनि खे ठाहे थो, वो चए थो इलेक्ट्रिसिटी महांगी थी वई है, मटीरियल महांगो थी वियो है, तो ज़ाहिर है जेका वठण वारा आहिनि उन्हनि ते बि इलाही परेशानी आहे, असां वटि बि इलाही परेशानी आहे। त सही है, तो कोन चवंदुसि कि बिल्कुलु बि न आहे, मगर जेको ज़ाहिर है अक़ीदत सां माण्हू वठनि था, मगर हींअर तकलीफ़ सां वठनि पिया। पहिरीं जेका दिलि ख़ुशि वठंदा हुआ, हाणे जेको तकलीफ़ सां वठनि पिया। साईं 2 साल अॻु त कारोबार बिल्कुलु ठप हो सैलाब जे करे। इन करे अंदरूनी सिंध जा माण्हू जेका आहिनि सो कराची वीचारा पहुची कोन सघिया। इन वजह सां असांजो धंधे ते काफ़ी असरु पियो। उन खां पोइ जेको असां ॿिए साल वरी बारिश अहिड़ी पई वई हुई, बारिश जी वजह सां बि मुहर्रम जो जेको आहे न सो जेकी रिकत जेकी हुई न, उहो मुहर्रम जी तक़रीबन जेको आहे न ख़तमु थी वई और असांजी जेको कारोबार जे मथे बि इलाही असरु पियो। इन खां पोइ इन साल अल्लाह जी महिरबानी सां कुझु अहिड़ो उमेदु आहे कि 2 सालनि खां इन साल मामिलो थोरो बहितरु लॻी रहियो आहे। बाक़ी इहा आहे कि इंशाअल्लाह इन साल जेको आहे न सो कुझु मामिलो बहितरु लॻी रहियो आहे। महांगाई त साईं आहे, महांगाई त जेतिरो जीअं ॾींहं गुज़रंदा वेंदा महांगाई वधंदी वेंदी, लेकिन हुसैनियत जो पर्पज़ हिकिड़ो अहिड़ो आहे जेको माण्हू महांगाई खे नज़रअंदाज़ करे मौला जा बारगाह सजाइनि था। छा ये वॾी हिकिड़ी शहादत है जो मोमिन हासिल करे रहिया आहिनि। नाज़रीन, जियां त हिन वक़्तु असां नश्तर पार्क जे भरिसां मरकज़ी इमाम बारगाह जे आस पास मुख़्तलिफ़ दुकानदारनि मुख़्तलिफ़ दुकाननि ते आयल माण्हुनि खां तासरात वरितासीं त हिन महांगाई जे दौर में मुहर्रम जे हवाले सां अवां कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयो पिया। उन्हनि ॿुधायो त महांगाई त आहे, पर उन जे बावजूदि बि इमाम हुसैन जे मोहबत में असां पंहिंजो 12 महीननि जे कमाईअ जो जेको बि आहे उहो मौला जे नाले ते जेको आहे अची हिते ख़रीदारी कयूं था ऐं पंहिंजा जेके अलम पाक लॻियल आहिनि या ज़ियारतूं आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते हर साल वांगुरु जेको आहे तयारु कयूं पिया ऐं का बि घटिताई न आहे। जॾहिं त पंहिंजा दुकानदारनि बि पंहिंजा तासरात ॾिना ऐं स्टाइल जेके लॻियल आहिनि उन्हनि बि पंहिंजा तासरात ॾिना आहिनि, त माना ख़रीदारी जेको आहे बहितर पई थिए, अॻिले साल खां बि वधीक थी रही आहे। कैमरामैन शेख वकार सां गॾु राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।